ही वीडियो ठाहिण जो ख़ासि मक़सदु कमीशन जी तयारी कंदड़ साथियुनि लाइ आहे त जीअं उन्हनि खे घर वेठे कमीशन जी तयारी करण में आसानी थिए। वीडियो पसंदि अचे त ॿियनि दोस्तनि ॾे बि शेयर करियो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। राब्ते लाइ जमशेद खान व्हाट्सएप नंबर 0301343139। ये असांजे चैनल जो नालो आहे वी वांट। अॼु जो टॉपिक आहे सचल सरमस्त। ही तहरीर आहे डॉक्टर उमर खादिम जी। सचल सरमस्त जो असुल नालो मियां अब्दुल वहाब फारूकी हो। इस्लाम जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक रज़ियल्लाह जे ख़ानदान सां संदन तालुक हो। संदन जनम 1152 हिजरी मुताबिक 1739 में दरारा शरीफ में थियो। संदन वालिद जो नालो मियां सलाउद्दीन फारूकी हो ऐं संदन ॾाॾो सिंध जो मशहूर सूफ़ी शाइर मियां साहिब ॾिनो फारूकी हो। सचल साईं जी उमिरि 6 साल हुई जॾहिं संदसि वालिद मियां सलाउद्दीन फारूकी वफ़ात करे वियो। सचल साईं जी तालीम ऐं तरबियत संदसि ॾाॾे मियां साहिब ॾिने फारूकी ऐं संदसि चाचे मियां अब्दुल हक अवल जे हथ हेठि रही। सचल साईं 12 सालनि जे उमिरि में क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ करे हाफ़िज़ क़ुरान बणियो ऐं 14 सालनि जे उमिरि में अरबी ऐं फ़ारसी तालीम मुकमिल कयाईं। सचल साईं अरबी ऐं फ़ारसी जी तालीम पंहिंजे चाचे मियां अब्दुल हक फारूकीअ वटि हासिल कई ऐं क़ुरान शरीफ़ जो हिफ़्ज़ पंहिंजे उस्ताद हाफ़िज़ अब्दुल्लाह कुरैशी वटि मुकमिल कयो। सचल साईं खे तसव्वुफ़ ऐं सूफ़ी शाइरनि जी ॼाण पंहिंजे चाचे मियां अब्दुल हक फारूकी अदा कई। सचल साईं जा 3 मुर्शिद हुआ, जिन में संदन ॾाॾो मियां साहिब फारूकी, संदन चाचो मियां अब्दुल हक अवल ऐं संदन सौट मियां सखी कबूल मोहम्मद अवल पाण पंहिंजे मुर्शिदनि जो ख़लीफ़ो हो। सचल साईं जवानी वारी उमिरि खां शाइरी शुरू कई। पाण 4 ॿोलियुनि सिंधी, सराइकी, उर्दू ऐं फ़ारसीअ में शाइरी कयाऊं। संदन फ़ारसी शाइरीअ में 2 तख़ल्लुस हुआ, आशकार ऐं खुदाई। सिंधी, सराइकी ऐं उर्दू शाइरीअ में 3 तख़ल्लुस सचल, सच्चू ऐं सचरिनो इस्तेमालु कंदा हुआ। सचल साईं पंहिंजी ज़िंदगीअ में 1240 हिजरीअ में पंहिंजो कलाम दीवाने आशकार तरतीब ॾियारे मोहम्मद निशान फ़कीर फारूकीअ खां किताबत करायो। सचल साईं जी शाइरीअ में वहदत, रिसालत, शरीयत, तरीक़त ऐं मारिफत मौजूदु आहे। संदन शाइरीअ में पंहिंजे रब खे सुञाणणु, पाण सुञाणणु, मज़हबी रवादारी, दरगुज़र, अमुन ऐं इंसानियत जो पैगाम समायल आहे। सचल साईं खे हाफ़िज़ दराज़ी ऐं मंसूर सानी बि सॾियो वेंदो आहे। सचल सरमस्त 14 रमज़ान 1242 हिजरी मुताबिक 11 अप्रैल 1827 ते 90 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। ही हुई सचल सरमस्त जे हवाले सां मालूमात। इंशाअल्लाह अॻिते बि सचल सरमस्त जे हवाले सां जाम मालूमात असां ॿुधंदड़नि जे हवाले ज़रूरु कंदासीं। ऐं गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि ॾे ही वीडियो ज़रूरु शेयर करियो।